ऐं तव्हां हिन तरह जे मसइलनि खे हल करण जी ताक़त पैदा कयो। त मूंखे वापसि मोकिलियो वेंदो। केतिरो बि ज़ोर लॻाए ॾिसे मूंखे इहा पूरी पक वञी क़ौम तरफ़ क़दम वधायो। पर इहे अहिड़ा छुड़वाक जानवर आहिनि दुश्मन में गर्क थी चुका जेकी कंड किले सां बदिजण जा हिकु करे छॾे त पोइ छा कंदो लोणो बनाया आहियां। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसो पहिरियों त हीउ फ़ैसिलो जेको थी रहियो आहे छा इहो मुमकिन बि आहे, फ़ैसिलो थींदो बि सही या अधु में रहिजी वेंदो। दोस्तो हुन गुलपरी खे परेशानी हूंदी आहे त फ़ैसिले ते विया आहिनि, मुंहिंजो फ़ैसिले में छा थींदो, छा मूंखे उन्हनि जे हवाले कयो वेंदो, हुन खे इहा ॻणती खाई वेंदी आहे। होॾां जीअं ख़बर पवंदी आहे शाहनवाज़ ख़ान खे, हू कमदार सां चवंदो आहे, ॻाल्हियूं कंदो आहे, इहे छुड़वाक जानवर आहिनि। मंसूर ख़ान इन खे जेतिरो बि हिकिड़े किले सां ॿधे इहे वरी टुटी भॼी वेंदा, वरी इहे पाण में विढ़ंदा, इहे हिकु कोन थी सघंदा। ऐं मंसूर ख़ान भले पूरो पंहिंजो ज़ोर लॻाए ॾिसे, को न को हू शैतानी ज़रूरु कंदो। होॾां कमदार चवंदो थी सघे थो हिकु थी वञनि, पोइ छा थींदो। मंसूर ख़ान चवंदो इन्हनि खे वरी मां विढ़ाईंदुसि, असां वेठा आहियूं न, इहे विढ़ंदा। होॾों शाहनवाज़ ख़ान, होॾों जेको आहे मुराद जेको आहे राज़न, उन्हनि जी वठ पाजा लॻी पवंदी आहे। मंसूर ख़ान खे पंहिंजा ॾुख सुर ॿुधाईंदा आहिनि। मंसूर ख़ान ॿियनि खे हिकु क़ौम जी जेको आहे ॻाल्हि कंदो आहे, हिकु क़ौम थी वञो। हिते राज़न चवंदो आहे पहिरियों असांजो मसइलो हल कर, फ़ैसिला करण जी ताक़त रख, पोइ इहे क़ौम खे हिकु करण जूं ॻाल्हियूं कर। और राज़न चवंदो तूं असां ते हमला कराए, मंसूर ख़ान चवंदो मूं नान कया, मुराद चवंदो असां बि नान कया। इहे शाहनवाज़ ख़ान जा कम आहिनि। ॿिन्ही धुरनि खे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां फसाईंदो ऐं भली जेतिरो बि टाइम लॻे 2 क़िस्तूं 3 क़िस्तूं इन्हनि खे भाकुर पराए मंसूर ख़ान हितां उथारे छॾींदो।